नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पारां इदारनि जे अमलदारनि सां मुलाक़ातनि जे बारे में अॻुवाण लाइ हिदायतनामो जारी करे छॾियो आहे। क़ौमी सलामती आइनी ज़िम्मेवारियुनि बाबति मुलाक़ातूं ज़रूरी हुजनि त पार्टी जे क़ाइद जी मंज़ूरी सां कयूं वेंदियूं। नून लीग पार्टी अॻुवाण खे हथियारबंद फ़ौज एजेंसियुनि सां मुलाक़ातनि ते पाबंदी मड़े छॾी आहे। मुलाक़ात सुठी नीयत सां कयूं वञनि, इन बावजूद तकरार पैदा थियनि था। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पारां इदारनि जे अमलदारनि सां मुलाक़ातनि जे बारे में अॻुवाण लाइ हिदायतनामो जारी करे छॾियो आहे। क़ौमी सलामती आइनी ज़िम्मेवारियुनि बाबति मुलाक़ातूं ज़रूरी हुजनि त पार्टी जे क़ाइद जी मंज़ूरी सां कयूं वेंदियूं। नून लीग पार्टी अॻुवाण खे हथियारबंद फ़ौज एजेंसियुनि सां मुलाक़ातनि ते पाबंदी मड़े छॾी आहे। मुलाक़ात सुठी नीयत सां कयूं वञनि, इन बावजूद तकरार पैदा थियनि था।